वजो की दिहाड़ी थी वई हली घर जो ख़र्च निकिरी वेंदो हिन मां। अला मालिका सामान वठां वञी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अला किलो घी ॾिजो। घणिया किलो घी जो? 400 रुपया। हाँ 400 रुपया। 400 रुपया किलो। खंड घणिया किलो? 115 रुपया। पूरी 500 त घी ऐं खंड में ही पूरा थिया। ये कर हाली घी ऐं खंड ॾे पोइ वरी ॾिसूं था। अॼु जी दिहाड़ीअ में त ही रुपयो मिलियो आहे। एॾी महांगाई थी वई आहे, असां ग़रीब काॾे वञूं? न भाॼी वती दमे, न मिर्च वतो दमे, न छा। हाणे मां काॾे वञा? घर ॿार बुख ते हूंदा, भाॼी बि न वतां। पोइ भाॼीअ जो त ख़ैरु आहे, मुंहिंजे पुटड़े जी फीस बि रहियल स्कूल जी। पोइ हाणे स्कूल जी फीस काॾो आणियां? हीउ त सॼो ॾींहुं हिन में हीअं पूरो थी वियो हलियो। ॿियो त को वाह आहे कोन, बसि अचई थो मौला तो ॾे। पंहिंजे पुटनि जो पेट बि नथो पाले सघां। ॿियो त को हल आहे कोन, मूंखे ख़ुदकुशी करणी भाऊ छा मसलो आहे यार? ख़ुदकुशी छो थो करी यार? मुसलमान थी करे ख़ुदकुशी मसलो छा आहे? छाजे करे ख़ुदकुशी थो करी यार? दिहाड़ी 500 रुपया कमायो। दिहाड़ी 500 रुपया तो ख़ुदकुशी कंदे? महंगाई लगी पई आहे। 500 मौज करे छा थो थिए? पंहिंजे बच्चनि जो पेट बि नथा पाले सघूं।